आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी असीं पंहिंजे सुठे फ़नकार यासीन अली शेख खां पुछूं था त उन हिन वक़्त ताईं केतिरा पंहिंजा एल्बम कया आहिनि, ऑडियो या वीडियो। मुंहिंजा वीडियो में तक़रीबन 4-5 मन गीत आया आहिनि, बाक़ी जेको आहे सो मूं 5 एल्बम कया आहिनि। जेको आहे सो हींअर बि 2-3 वीडियो जेको आहे सो तयारु कराया आहिनि, उहे बि ईंदा इंशाल्लाह मार्केट में। जी नाज़रीन, असीं यासीन अली शेख साहब खां पुछूं था त राग जेके माण्हू ॻाइनि पिया त उन रागनि में काफ़ी सारा राग आहिनि। यासीन अली शेख कहिड़े राग खे तरजीह घणी ॾींदो आहे ऐं कहिड़े राग खे घणो ॻाईंदो आहे? साईं, राग त सभु तमामु बहितरीनु राग आहिनि, जेको आहे सो जहिड़े टाइम ते राग ॻाइजे। पर मुंहिंजो जेको पसंदि जो राग आहे उहो भैरवी राग जेको आहे। भैरवी मूंखे बसि दिलि खे छुहंदो आहे, जॾहिं बि हुन ते ॻाईंदो आहियां त मूंखे माना भैरवी रूह खे मज़ो ॾींदो आहे जेको। जी नाज़रीन, अचो त यासीन अली शेख साहब खां पुछूं था त हींअर असांखे कंहिंजो कलाम ॿुधाए थो। हीअ असांजो एटम जेको आहे सो उस्ताद मरीद अब्बास शहीद उनजो चयल आहे हिकिड़ो गीत, जेको हाल आहे उन जहिड़ा त असां नची सघंदासीं। उनजो एटम चऊं था गीत, पसंदि हुजे त महिरबानी करे लाइक ऐं शेयर कंदा। तोखा तोखे थो घुरां ओ मूंखे शाही घुरिजे नशान, ओ तुंहिंजे नाले सॾजां इहो मूं लाइ वॾो मां, या करे चण जो ऐलान या मोकल ॾे त मरी वञा। इञे मूंखे विसारे वेठो ॼण हुन जो कुझु बि न आहियां धारियो आहियां, ज़ाहिद मीराणी बेदर्दे जा कहिड़ा सूर ॿुधायां धारियो आहियां। रोअंदो हुयो मुंहिंजे लाइ अॼु नय सजण खे मां यादि बि न आहियां, रोअंदो हुयो मुंहिंजे लाइ अॼु नय सजण खे मां यादि बि न आहियां। हो शायदि सजण खां मां विसरी वियो आहियां, हो शायदि पिरीअ खां मां विसरी वियो आहियां। रोअंदो हुयो मुंहिंजे लाइ अॼु नय सजण खे मां यादि बि न आहियां, हो शायदि सजण खां मां विसरी वियो आहियां, हो शायदि पिरीअ खां मां विसरी वियो आहियां। कटे वियो अलाए कीअं मूं सां खिलो खिलो, अञा ताईं हैरत में आ मुंहिंजी दिलि। कटे वियो अलाए कीअं मूं सां खिलो खिलो, अञा ताईं हैरत में आ मुंहिंजी दिलि, अञा ताईं हैरत में आ मुंहिंजी दिलि, अञा ताईं हैरत में आ मुंहिंजी दिलि। रोअंदो हुयो मुंहिंजे लाइ अॼु नय सजण खे मां यादि बि न आहियां, हो शायदि पिरीअ खां मां विसरी वियो आहियां, हो शायदि सजण खां मां विसरी वियो आहियां। आख़िर में असांजे नाज़रीन खे अवां कहिड़ो मैसेज ॾींदासीं? मुंहिंजो नाज़रीन खे इहो ई मैसेज आहे त महिरबानी करे जंहिं बि फील्ड में अचो था त उन में घटि में घटि महिनत हुजणु घुरिजे।
ऐं जेकॾहिं राग जे हिन में दुनिया में अचो था त उन में थोरी सिख्या हुजणु माना ज़रूरी आहे, छो त राग मज़ाक न आहे, राग वॾी हिकिड़ी ॾुखी शइ आहे। कंहिं बि उन में अचो था, राग में अचो था त कंहिं उस्ताद खां तव्हां उन खां मदद वठो, राग जी सिख्या वठी पोइ तव्हां उन में अचो त वधीक बहितरु थींदो। जी नाज़रीन, अचो त यासीन अली शेख साहिब खां पुछूं था त हींअर असांखे कंहिंजो कलाम ॿुधाए थो। साईं मुश्ताक बुखारी साहब जो गीत आहे। सूंह जो समुंड तूं मां किनारो पिरी, सूंह जो समुंड तूं मां किनारो पिरी, साणु तो साहूं दे मां उञारो पिरी, सूंह जो समुंड तूं मां किनारो पिरी। तूं त मुश्ताक जी जिंदुआ जानिया, तूं त मुश्ताक जी जिंदुआ जानिया, तूं त मुश्ताक जी जिंदुआ जानिया, साह खां बि घणो तूं त प्यारो पिरी, साह खां बि घणो तूं त प्यारो पिरी, साणु तो साहूं दे मां उञारो पिरी, सूंह जो समुंड तूं मां किनारो पिरी। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल